नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ में सुन्नी तहरीक पारां वापडा इंतज़ामिया जी ज़ियादतनि खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते सुन्नी तहरीक सांगड़ जे अॻुवाण हाफ़िज़ जमाल, STP अॻुवाण जब्बार जूणेजो, शाहिद रज़ा, सिकंदरी, कासिम आदिल ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो त सांगड़ शहर में वापडा वारनि ग़रीब शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोज़ाने जी बुनियाद ते 12 कलाक लोडशेडिंग कनि था, हथरादू बिल वधीक मोकिलनि था, शहरी कारोबारी दुकानदारनि खे ब्लैकमेल कनि था। शहर जे 3 वार्डनि गुज़िरियल 1 महीने खां ट्रांसफार्मर ख़राब पियल आहे, जंहिं जी मरम्मत लाइ वापडा वारा पैसनि जी डिमांड कनि था। न ॾियण जी सूरत में बिजली न हलाइण जो मुतालबो कनि था, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि वफ़ाक़ हुकूमत खां फौरी तौर ते नोटिस वठी सड़ियल ट्रांसफार्मर बहाल कराया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।